अवल अल्लाह अलीम, अवल अल्लाह अलीम, आला आलम जो धणी, कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम, वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम, सो साराह सचो धणी चई हमद हकीम, करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जे। आऊं मोहतरम अबरार राहू के गुजारिश कंदुसि तू तव्हां जे साम्हूं अचे ऐं तव्हां सां मुखातिब थिए। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना, मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु, व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। जंहिंजी अख मारू अरंडा मेरी हुजे, जंहिंजी अख मारू अरंडा मेरी हुजे, जेको वांगिन जे बचड़न जो वेरी हुजे, जेको जल्लाद कातिल ऐं कहरी हुजे, तंहिंसां मुंहिंजो भला कहिड़ो नातो हिते, तंहिंसां मुंहिंजो भला कहिड़ो नातो हिते, तंहिंखे चओ त मुंहिंजी नगरीअ मां निकिरी वञे, तंहिंखे चओ त मुंहिंजी नगरीअ मां निकिरी वञे। मुअज़्ज़िज़ हज़रात, 7 हिंदुस्तानी फौजी कश्मीरी अम्मा जे मथां जॾहिं ज़ुल्म कनि था ऐं उन जे मथां रेफलूं ताड़े करे बीहनि था पिया, इन हालात में जो पूरी दुनिया जूं हालत, पूरी दुनिया जूं मज़लूम औरतूं, मज़लूम मर्द ऐं मज़लूम मुसलमान ऐं मासूम बच्चा जंहिं ज़ुल्म जी चकीअ में पीसजनि था पिया, उनखे बर्दाश्त करण जे लाइ तयार आहियूं। शामी ॿार कुर्बान करण जे लाइ तयार आहियूं। अफगानिस्तान जी सरज़मीन ते सभु कुझु कुर्बान करण जे लाइ तयार आहियूं। इराक जी सरज़मीन ते खीर प्याक ॿारनि खे बि कुर्बान करण जे लाइ तयार आहियूं। पर मां उन साम्राजी कुवतुनि खे ॿुधाइण चाहियां थो पियो त ए ॿुधो, ए साम्राजी कुवतूं, असां हाणे मज़ीद तो वटि डॉक्टर आफिया सिद्दीक़ी खे तो वटि बर्दाश्त न कंदासीं। छो ॿुधो, जेकॾहिं सिंध धरतीअ ते मोहम्मद बिन कासिम अल्लामा राशिद महमूद सूमरो अची चुको आहे, जेको हिन पूरी दुनिया जे मज़लूम मुसलमाननि जी ख़िदमत कंदो। अगर मां हीअं चवां, मरंदासीं मगर मुल्क खे आज़ाद कंदासीं, सीनन खे सितमगर असीं फौलाद कंदासीं, वरसे में छॾींदासूं न पोयनि ते गुलामी, हिन कोढ़ में कमज़ोर न औलाद कंदासीं। व आख़िर दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।